अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां डिस्कस कंदासीं थील फेलोशिप जे बारे में। जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में पढ़ी रहिया आहियो या कॉलेज में पढ़ी रहिया आहियो ऐं तव्हां यूनिवर्सिटी ऐं कॉलेज सिस्टम खां बेज़ार आहियो, पर तव्हां वटि को अहिड़ो रिवोल्यूशनरी रिसर्च या स्टार्टअप आइडिया आहे त तव्हां हिन फेलोशिप थील फेलोशिप में अप्लाई करे सघो था। हीअ फेलोशिप पेपाल जे फाउंडर पीटर थील जी तरफ़ां ॾिनी वञे थी, जेको हिकिड़ो बिलियनियर आहे ऐं हिकिड़ो मोस्ट सक्सेसफुल इन्वेस्टर आहे सिलिकॉन वैली जो। हीअ थील फेलोशिप जो फाउंडर बि आहे ऐं ही हमरा थोरो यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस जे ख़िलाफ़ु आहे, ऐं जेको एजुकेशन सिस्टम आहे ट्रेडिशनल एजुकेशन सिस्टम उनजे ख़िलाफ़ु आहे। उन हिसाब सां ही थील फेलोशिप हिन शुरू कई। उनखां पोइ हिन फेलोशिप में तव्हांखे छा छा ॾिनो वञे थो, जेके तव्हांजो आइडिया प्रोजेक्ट या जेको तव्हांजो जेको सोशल काज़ या को बि तव्हां वटि आइडिया आहे उहो तव्हांजो शॉर्ट लिस्ट थिए थो ऐं तव्हां टॉप 20 या टॉप 30 में अचो था ग्लोबली, त हिन फेलोशिप में तव्हांखे $2 लाख फंड मिलंदो, जंहिंखे तव्हां यूज़ कंदे उन आइडिया खे परसू करे सघो था, उन ते वधीक कमु करे सघो था, उनखे डेवलप करे सघो था, का कंपनी वग़ैरह पंहिंजी खोले सघो था। ऐं उन खां अलावा तव्हांखे मेंटरशिप मिलंदी फ्रॉम जेको आहे ग्लोबल इन्वेस्टर्स खां। तव्हांखे नेटवर्किंग अपॉर्चुनिटीज़ मिलंदा, तव्हां टॉप क्लास जे इंजीनियर्स सां मिलंदव या ॿिया जेके टॉप क्लास जा माण्हू आहिनि तव्हांजी फील्ड जा, जेके तव्हांखे हेल्प कंदा तव्हांजे आइडिया खे डेवलप करण में, तव्हां उन्हनि सां मिलंदव। ऐं उन खां अलावा तव्हांजे कंपनी जी का इक्विटी न वरिती वेंदी, मतिलबु कि तव्हांजे कंपनी जो को हिसो ई एक्वायर कोन कंदा। ऐं उन खां अलावा तव्हांखे हिकिड़ी आज़ादी मिली वेंदी फ्रीली, बग़ैर कंहिं ॿिए कम जे तव्हां उन आइडिया ते कमु करे सघंदव। उन खां अलावा ही कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि जंहिंखे पहिरियां थील फेलोशिप मिली चुकी आहे, ही हींअर वॾे टॉप लेवल ते वेठा आहिनि पंहिंजे फील्ड जे। वाइटलिक ब्यूटरिन जेको फाउंडर ऑफ एथीरियम नेटवर्क आहे, ऐं एथीरियम मतिलबु त हिकिड़ो वॾो रिवोल्यूशनरी प्रोजेक्ट हो जंहिं हर कंहिं शइ खे डिसेंट्रलाइज़ करे छॾियो। एग्रीकल्चर थी वियो, फाइनेंस थी वियो, गवर्नेंस थी, हर शइ खे हुन डिसेंट्रलाइज़ करे छॾियो, ब्लॉक चेन ते आणे छॾी। ऐं हिन थील फेलोशिप मिलण खां पोइ ई एथीरियम क्रिएट कयो ऐं हिन खे 2014 में मिली थील फेलोशिप। उन खां अलावा इंडिया जो हिकिड़ो हमरा आहे रितेश अग्रवाल, जंहिंखे 2013 में मिली, ऐं ही फाउंडर ऑफ ओयो रूम्स आहे। ऐं ही 12th क्लास में हो जॾहिं मतिलबु हिन खे ही फेलोशिप मिली। ऐं हिन स्टार्टअप ओयो रूम्स होटल इंडस्ट्री खे पूरी तरह ऑनलाइन करे छॾियो ऐं मतिलबु त हुनखे रिवोल्यूशनाइज़ करे छॾी, जाम चेंजिंग्स आणे छॾियूं हिन में। उन खां पोइ हीउ हिकिड़ो हमरा आहे यूएसए जो डायल एंड फील्ड, जेको को फाउंडर ऑफ फिग्मा आहे। फिग्मा हिकिड़ो डिज़ाइन कोलेबोरेशन सॉफ्टवेयर आहे, जंहिंमें मतिलबु छा मुख़्तलिफ़ डिज़ाइनर्स तमामु परे परे वेही हिकिड़े डिज़ाइन ते हिकिड़े प्रोजेक्ट ते कमु करे सघनि था। ऐं मतिलबु त हिन फिग्मा जो फाउंडर आहे, जेका मतिलबु हिकिड़ी यूनिकॉर्न कंपनी आहे, ऐं हीउ हमरा पाण बि हिकिड़ो हींअर बिलियनियर आहे। उन खां अलावा ही त जाम बिज़नेसमैन आहिनि, पर ही हिकिड़ो हमरा आहे बोयन स्लेट, जिन जी हिकिड़ी एनजीओ आहे। ही एनजीओ छा थी करे, समुंड मां जेको असां हेतिरनि सालनि खां प्लास्टिक उछलायो आहे ऐं समुंड खे ख़राबु करे छॾियो आहे, ही उन प्लास्टिक खे वापसि कढे थी ऐं समुंडनि खे साफ़ थी करे। ही आहे फाउंडर ऑफ ओशन क्लीनअप। हिन खे 2016 में थील फेलोशिप मिली, ऐं ही हींअर हिन जी कंपनी जेका आहे जाम फंड्स वग़ैरह रेस करे पई, वॾी हिकिड़ी सक्सेसफुल कंपनी आहे। ऐं रिक्वायरमेंट्स छा आहिनि थील फेलोशिप लाइ? तव्हां 22 साल या 22 साल खां नंढा हुजो, तव्हां वटि का यूनिवर्सिटी डिग्री न हुजे, ऐं जेके तव्हां वटि का यूनिवर्सिटी डिग्री आहे ऐं तव्हांखे ही फेलोशिप मिले थी, त तव्हांखे यूनिवर्सिटी छॾणी पवंदी कुझु सालनि लाइ, एटलीस्ट 2 सालनि लाइ। उन खां अलावा तव्हांजो जेको प्रोजेक्ट आहे उन में तव्हांजो जेको मक़सदु आहे उहो तमामु मज़बूत हुजणु घुरिजे, तमामु क्लियर हुजणु घुरिजे। ईअं न जो तव्हां बसि सुबुह जो उथियो, तव्हांजो हिकिड़ो आइडिया आयो, तव्हां हुनखे छा अप्लाई करे तव्हांखे थील फेलोशिप मिली वेंदी। न, थील फेलोशिप अहिड़नि आइडियाज़ नथी मिले। तमामु रिवोल्यूशनरी आइडियाज़ जेके हूंदा आहिनि टॉप क्लास जा, जीअं एथीरियम जो थी वियो, ओयो जो थी वियो, या फिग्मा जो थी वियो, या जेके ओशन क्लीनर जो तव्हांखे असां एग्ज़ाम्पल ॾेखारियो, अहिड़ा आइडियाज़ जेके तव्हां वटि आहिनि, जंहिंजो स्ट्रॉन्ग विजन आहे, अहिड़ा आइडिया शॉर्टलिस्ट थींदा। उन खां अलावा तव्हां वटि को प्रोग्रेस हुजे त हा, तव्हां उन आइडिया जे बारे में सीरियस आहियो ऐं तव्हां हुन ते ऑलरेडी थोरो घणो कमु करे रहिया आहियो, ऐं उहो आइडिया तव्हांजो ओरिजिनल हुजे, कॉपी न हुजे कंहिंजो बि, ऐं तव्हां फुल टाइम कमिटमेंट ॾियण लाइ तयारु हुजो, तॾहिं तव्हांखे ही थील फेलोशिप मिलंदी। उन खां अलावा अप्लाई करण जो तरीक़ो छा आहे? तव्हांखे थील फेलोशिप जी वेबसाइट ते वञिणो आहे, उते तव्हांखे हिकिड़ो एप्लीकेशन फॉर्म मिलंदो। उन में कुझु सुवाल आहिनि जंहिंमें तव्हांखे ॿुधाइणो हूंदो अथव तव्हांजो प्रोजेक्ट आइडिया छा आहे, तव्हांजो प्रोग्रेस छा आहे, हींअर ताईं तव्हां केतिरो कमु कयो आहे, ऐं तव्हांजो मोटिवेशन छा आहे उन आइडिया जे रिलेटेड। ठीकु आहे, इहे कुझु सुवालनि जा जवाब तव्हांखे ॾियणा पवंदा। उन खां पोइ अप्रैल ऐं जून जे विच में ई आइडियाज़ शॉर्टलिस्ट थींदा आहिनि, ऐं जेको आहे उन साल जा थील फेलोस छा
घुराया वेंदा आहिनि। कुझु मतिलबु छा 40 खां 50 माण्हू शॉर्ट लिस्ट थींदा आहिनि। उन्हनि मां कुझनि खे फिर इंटरव्यू लाइ या आइडिया पिच करण लाइ यूएसए घुरायो वेंदो आहे हिननि जे ई ख़र्च ते। तव्हां हुते वञी आइडिया पिच कंदा आहियो, पोइ उन मां टॉप 20 या टॉप 30 खे शॉर्ट लिस्ट कयो वेंदो आहे थील फेलोशिप लाइ। पोइ उन्हनि खे फर्दर उन्हनि खे 2 साल ताईं गाइड कयो वेंदो आहे। उन्हनि खे फंड्स वग़ैरह बि ॾिना वेंदा आहिनि ऐं मतिलबु छा जाम उन्हनि खे फैसिलिटीज़ वग़ैरह ॾिना वेंदा आहिनि। उन्हनि खे बसि फुल फोकस करे पंहिंजे आइडिया ते कमु करणो हूंदो आहे। उन खां अलावा हिन वीडियो जो मक़सदु सिर्फ़ु थील फेलोशिप ते ध्यानु करणु न आहे। छो जो थील फेलोशिप में सिर्फ़ु 20 खां 30 सीट्स आहिनि। मतिलबु त जाम घटि चांसिस आहिनि तव्हां पाकिस्तान मां को सिलेक्ट थिए या सिंध मां को सिलेक्ट थिए। तंहिंजे करे ही सिर्फ़ु वीडियो आहे माइंड सेट लाइ। तव्हां हिन में अप्लाई कयो, जेके तव्हांजो को टॉप क्लास जो आइडिया आहे त उहो शॉर्ट लिस्ट थी वेंदो, त तव्हांजी छा ज़िंदगी चेंज थी सघे थी। पर हिन खां अलावा लोकल अपॉर्चुनिटीज़ बि जाम आहिनि। जीअं NIC थियो, ACIC थियो, म्यूट में हिकिड़ो निकिरंदो आहे बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर, जंहिंमें मतिलबु छा अहिड़े क़िस्म जा अपॉर्चुनिटीज़ ॾिना वञनि था। उन क्वालिटी जा न आहिनि पर एटलीस्ट आहिनि सही। त तव्हांखे गाइड कयो वेंदो स्टार्टअप से रिलेटेड। उते कुझु इन्वेस्टर्स बि ईंदा आहिनि, लोकल इन्वेस्टर्स, जंहिंखे तव्हां एंजल इन्वेस्टर्स चई सघो था, त जेके तव्हांजे आइडिया में अची पिच करे सघंदा, तव्हांजे स्टार्टअप में अची पिच करे सघनि था। ऐं हिन जहिड़ा प्रोग्राम्स जाम आहिनि। प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम बि आहे, वञो हलनि, जेको छा अॼुकल्ह शो बि आणे पियो ऐं छा उते बि वञी तव्हां पंहिंजा आइडियाज़ पिच करे सघो था। हिन वीडियो जो मक़सदु इहो अथव, जेकॾहिं तव्हांखे राइट गाइडेंस ऐं राइट नेटवर्क मिले थो, सही नेटवर्क मिले थो ऐं सही गाइडेंस मिले थी, त तव्हां कुझु बि करे सघो था बेसिकली। ऐं उन खां अलावा लाज़मी न आहे त तव्हांखे वॾे हाई लेवल जे आइडियाज़ ते कमु कयो। तव्हां पंहिंजे लोकल इश्यूज़ ते फोकस करे सघो था। जेके सिंध जा मसइला आहिनि या सिंध जा जेके लोकल मसइला आहिनि, उसे पासे में तव्हां ॾिसो था, तव्हां उन्हनि खे सोल्व करे सघो था। छो जो जेके बि सड़क ठहंदा आहिनि उहे के फैंसी या जेके मतिलबु छा अट्रैक्टिव आइडियाज़ मां न आहिनि ठहंदा, उहे रियल प्रॉब्लम्स मां ठहंदा आहिनि। जेकॾहिं एट द एंड आख़िर में स्टार्टअप उहे सक्सेसफुल थींदा आहिनि जेके मतिलबु छा रियल आइडियाज़ ते ऐं मतिलबु छा रियल प्रॉब्लम्स ते ठहंदा आहिनि। सो तव्हां पंहिंजे लोकल इश्यूज़ ते ॾिसी सघो था, जेके इश्यूज़ त जाम आहिनि असांजे इर्द गिर्द। एजुकेशन जो थियो, एग्रीकल्चर जो थियो, ट्रांसपोर्टेशन इश्यूज़ आहे, इंफ्रास्ट्रक्चर इश्यूज़ आहिनि। तव्हां उन्हनि ते कमु करे सघो था, उहे आइडियाज़ में पिच करे सघो था। NIC में वञी, ACIC में वञी, म्यूट में वञी, या ॿिया जहिड़ा जेके अहिड़ा प्रोग्राम्स ईंदा आहिनि, या तव्हां बेसिकली उन्हनि ते प्रोजेक्ट्स वग़ैरह बिल्ड करे लिंक्डइन वग़ैरह ते पोस्ट करे सघो था। आख़िर में इहो ई चवंदुसि त थील फेलोशिप में अप्लाई कयो ऐं अहिड़नि अपॉर्चुनिटीज़ खे अवेल कयो ऐं वधि खां वधि प्रोजेक्ट्स ठाहियो ऐं रियल वर्ल्ड प्रॉब्लम्स जेके आहिनि उन्हनि खे सोल्व करण जी कोशिशि कयो। वॾी महिरबानी।